अॼु जे प्रोग्राम में स्वागत आहे। मुंहिंजो घोट देव ऐं मूंखे शादी करे लॻभॻि 45 साल थी चुका आहिनि। मां इहो क़बूल करण जे लाइ तयारु आहियां, इहो हमेशह सवलो कोन्हे। असां इन सफ़र में जाम कुझु सिखियो आहे। तव्हांजी शादी भले कंहिंसां बि थी हुजे, कुझु वक़्त ताईं तव्हांखे चुनौती भरियल सामनो करणो पवंदो ऐं पोइ तव्हां मज़बूत थी वेंदा। पर जिंजर ऐं मां तव्हांजे साम्हूं आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदसि इहो सवाल जवाब जंहिंजो तजुर्बो असां आहे, जेकी उहो असां करे सघंदा आहियूं। जॾहिं मां पंहिंजी शादी जे बारे में सोचींदो आहियां कि असां किथे शुरूआति कई हुई ऐं असां अॼु किथे आहियूं ऐं छा थी सघंदो अगरि असां मुश्किल हालातुनि में त्याग कोन कयो हुजे हा, अगरि असां ग़लति दिशा में हली वञूं हा, परमेश्वर जी तरफ़ मुड़ण जे बजाए हुननि खां परे हली वञूं हा। मां सम्झां थो कि अॼु जेके सभु ॻाल्हियूं थींदी पियूं आहिनि, असांजी जेका सेवादारी आहे, जेके माण्हू प्रभावित थींदा आहिनि, जेके जीवन मटिजी विया आहिनि, हिन मां कुझु बि कोन थियो हुजे हा अगरि असां ॿई हुन सां गॾु ठहियल न हुजूं हा। जेका परमेश्वर जी असांजे लाइ योजना हुई। जेसिताईं मां देव सां मिली चुकी हुयमि, हिकु नकारात्मक हुयमि ऐं त ठही चुकी हुयमि, हिकु ॻाल्हि ते बेकार हुयमि ऐं उन तरीक़े सां देव प्रभु खे भलो कई ऐं चयईं कि तव्हां मसीह में अची हिन खे उहो सेखारियो। उन प्रार्थना कई इन ॻाल्हि जी ऐं चयईं कि उहो तव्हांजी मदद करे, उनखे ज़रूरत आहे। जॉयसी खे ॿाहिरां ॾिठो वञे त इहो कोन लॻंदो हो कि उहा दुखी आहे। ॿाहिरां उहा बिल्कुलु चङी भली ॾेखामंदी हुई, पर अंदरां हुन में हर तरीक़े जी परेशानी भरियल हुई, जीअं सूर ऐं कठोरता हुई ऐं डपु हुयो पंहिंजो दुख प्रदर्शित करण जो। इहो डपु कि अगरि उहा कंहिं ते विश्वास कंदी त कोई वरी उन जे दिलि खे दुखाईंदो। उन वक़्तु देव ऐं मुंहिंजी शादी खे 7 साल थिया। मां अलमारी मां कुझु कढा पई ऐं देव खे उबतो सुबतो ॻाल्हायां पई। तंहिंमहिल उन शांतीअ सां स्थिर आवाज़ में चई, तूं मूंखे अहिड़ी हालत में आणियो अथई जिते मां तोखे सहन नथो करे सघां। उन्हनि चयो, जीअं ईअं हाणे हले थो तीअं ई हलंदो रहियो त मां सच में छा कंदमि ख़बर न आहे मूंखे। मां पंहिंजे संबंध जी शुरूआति में हिन तरीक़े जी ॻाल्हि कोन पियो करे सघां। अगरि मां उहो कयो हुजे हा त इहो टुटी पवे हा। असां उन हालत में अची वेंदा आहियूं जिते कुझु बि कमु कोन कंदो आहे। इहो बिल्कुलु कमु कंदो आहे। परमेश्वर मता तव्हांखे प्रोत्साहित करे हुन माण्हुनि खे चुनौती ॾियण जे लाइ या हुननि जो विरोध करण जे लाइ सही वक़्तु अचण ते, ऐं ॾिसो कि उहो पवित्र आत्मा जे मार्गदर्शन सां थींदो आहे। ऐं अगरि पवित्र आत्मा ईअं कंदियूं आहिनि जीअं मां जॉइस सां गॾु तॾहिं कयो हो, उन जॉइस खे लोॾाए छॾियो हो, उन सां जॉइस खे सुध आई हुई ऐं चयो मुंहिंजो कुझु करणु ज़रूरी आहे। मूंखे हिकु चुनाव करणो हुयो। मां हमेशह पंहिंजी ॻाल्हि जो ॾोहु हुन ते विझंदी हुयसि। उन जी आवाज़ में उहा गंभीरता सुञाणे वियसि ऐं मां पाण खे मटण जो फ़ैसिलो कयो। प्रभुअ खे चई, पाण खे मटण लाइ विनती कई। माण्हू हमेशह ईअं ई कंदा आहिनि, परेशानियुनि में ॿियनि खे मटण जी कोशिशि कंदा आहिनि, पाण खे न। ऐं उन जे 1 साल खां पोइ उहो ॿीहर मां वटि वापसि मोटी आई ऐं उन मूंखां पुछे, ठीकु आहे, हाणे तूं ॿुधाए कि मुंहिंजे बारे में छा महसूसु थो करें। मां उन तरफ़ ॾिठो ऐं चयो, बहितर। ख़बर अथव जॉइस, असांजी शादी जे शुरू जे ॾींहंनि में ॾाढो गुस्से में अची वेंदी हुई ऐं जाम दफ़ा मूंसां 3 हफ़्तनि ताईं ॻाल्हि ॿोल न कंदी हुई। 3 हफ़्तनि ताईं हिकु शब्द कोन ॻाल्हाईंदी हुई। मां खोड़ वक़्त ताईं ख़ुशि न हुयसि। मुंहिंजो घोटु हमेशह ख़ुशि रहंदो हो। हुन जी ख़ुशीअ सां मूंखे बाहि लॻी वेंदी हुई। मुंहिंजो मतिलबु उहो आहे कि दुखी थियण में मुंहिंजो साथ कोन ॾींदो हो, बिल्कुलु बि कोन ॾींदो हुयो। हुनजो चवणो हुयो कि मां ख़ुशि आहियां त खायां। ऐं मां कुझु वक़्त खां पोइ प्रभु मूंखे ॾेखारियो कि तूं पंहिंजे जीवन जो मज़ो वठि। तूं उनखे ख़ुशि कोन थो करे सघें, तूं उन खां ॾेई थो सघें पंहिंजो प्यारु, पर अगरि उहा उनखे क़बूल कोन थी करे, उनखे स्वीकार नथी करे, तूं इहा उन जी मर्ज़ी आहे। ऐं असल में उन मूंखे सेखारियो कि हुन सभ जे विच में पंहिंजे जीवन जो मज़ो कीअं वठिणो आहे। देव कहिड़ी बि हालत में हुजे, पंहिंजी मजबूती सां उहो मज़ो वठंदो हुयो ऐं मां जेकी बि हुयमि उहो ॻाल्हियूं कंदी हुयमि जंहिंजे करे मुंहिंजे जीवन में उपलब्धियूं न मिलियूं हुयूं। उन मां हर शादी में निर्णायक मोड़ ईंदा आहिनि जॾहिं माण्हू या त शादी बर्बादु करे छॾींदा आहिनि, घोट या ज़ाल पल्लो झाड़े वठंदा आहिनि, या संबंध तोड़े छॾींदा आहिनि, या उन्हनि जो संबंध पहिरीं खां बि मज़बूत ठही वेंदो आहे। असां सभिनीनि में ताक़त हूंदी आहे ऐं सभिनीनि में कमज़ोरियां बि हूंदियूं आहिनि। बाइबल सेखारींदी आहे कि ज़ाल मुड़ुस हिकु शरीर बणंदा ऐं मूंखे विश्वास आहे कि उहे हिन तरीक़े सां हिकु शरीर बणिजी वेंदा आहिनि। असांखे ॾिसी वठो, जॉइस जी शक्ति मुंहिंजी कमज़ोरियुनि खे भरींदी आहे ऐं मुंहिंजी ताक़त उन जी कमज़ोरियुनि खे भरींदी आहे। इहो क़बूल करणो आहे, मूंखे उन खे उअं ई जीअं उहा आहे, हुनखे ॿियो कोई कोन ठहिणो आहे। ऐं असुल में जॾहिं तव्हां कंहिंखे उन तरीक़े सां स्वीकार कंदा आहियो, उहो हुनखे आज़ादी ॾींदो आहे।
खिलण जी गुल वांगुरु। ख़बर अथव जॾहिं असांजी नई नई शादी थी हुई, असां ॿई नौजवान हुयासीं जंहिंखे बिल्कुलु बि इहा ख़बर कोन हुई कि परमेश्वर असांजे जीवन में छा करण वारो आहे, ऐं इहो परमेश्वर जे वचन जे बारे में गवाही आहे। उहो बदिलाव जेको थी सघंदो आहे अगरि कोई माण्हू परमेश्वर जे वचन खे ग्रहण कंदो, हुन सां गॾु बणियो रहंदो ऐं परमेश्वर जे वचन जे हिसाब सां जीअंदो। जिंजर देव ऐं मां जाम कुझु सहन कयो आहे पंहिंजे जीवन में। देव चयईं कि मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, मां हिमत कोन हारी आहे। मां सोचींदी आहियां त अॼु माण्हू जेके ॾिसनि था उहे केतिरा छॾण जी कगार ते हूंदा। मां सच में तव्हां खां इहो पुछणु चाहियां थी कि अगरि प्रभु वटि वञो, शायदि तव्हां पहिरें बि विया हुजो, तसली कयो, तव्हांखे छॾण जे लाइ चवंदा पिया आहिनि पर कोई बि तव्हांखे कमु कोन करिणो आहे आराम में। अगरि देव हिमत हारे छॾियां त मुंहिंजो छा थियां, मां किथे हुजां, छा कयां इहो बि ख़बर कोन्हे ऐं ख़ुशनसीब आहियां। हे सचमुच ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे इन जे बारे में ॿुधण। तव्हां ॿिन्हिनि जो नज़रियो बिल्कुलु सच। हमेशह हिकु हूंदो आहे। हर ॻाल्हि जा ॿ पहलू हूंदा इहो सच आहिनि आहे। ऐं कीअं प्रभु तव्हांजे जीवन में कमु कंदा आहिनि, कीअं देव जे जीवन में कमु कंदा आहिनि। ऐं तव्हांजो देव खे सुधारण जे लाइ ऐं देव जो तव्हांखे सुधारण जे लाइ प्रार्थना करणु, बल्कि हर हिकु जे करण लाइ प्रभु चवनि सही, था, बिल्कुलु उहो वॾो हिसो सही। आहे। असां वटि खोड़ सवाल आहिनि शादी सां जुड़ियल। मां सम्झी थी सघां। ऐं मूंखे ख़बर आहे कि तव्हां ॾाढा सहाणा आहियो। मूंखे ख़बर आहे तव्हां जाम ॼणनि जी मदद करे सघो था। मां तव्हां खां 25 सालनि जी शादीशुदा जीवन जे बारे में पुछां थी ऐं तव्हांखे ॿुधायां थी कि ठीकु आहे। सचमुच इहो सवाल आहे। इहो रिचमंड वर्जीनिया में आहे ऐं उहो चए थी, मुंहिंजी शादीअ में खोड़ सारी भावनात्मक दूरी आहे। अॼु में मां पंहिंजे घोट खे जाम कुझु ॻाल्हायो आहे। इन जे बायस जे करे मां शर्मिंदा आहियां। मां पंहिंजे घोट सां जाम कुझु कोन चयो आहे, पर मूंखे जाम सारी बहस करण खां पोइ हताश महसूसु थिए थो ऐं मां इन ॻाल्हि ॿोल में शामिल न थींदी आहियां। मां पंहिंजे पाण खे कीअं सम्झायां ऐं सलाह ॾियां। तव्हां मां जाम उमेद आहे। जॾहिं बि असां कंहिंसां प्यार कंदा आहियूं, असांखे दिलि दुखण वञण जो ख़तरो हूंदो आहे। जॾहिं प्रभु असांखे प्रोत्साहित कंदो आहे देव ते विश्वास करण जे लाइ, मां प्रभुअ खे चयईं, तव्हां मूंखे कीअं चाहींदा आहियो ऐं तव्हां कीअं मुंहिंजी मदद करे सघंदव। इहो विश्वास जे लाइ असांखे मर्दनि मां, मूंखे दुख करण खां पोइ बि उन्हनि चयो, मां विश्वास थो कयां पर पोइ बि मूंखे ख़बर आहे तूं उन खां दुख कोन थींदे ऐं हिमत न हाणियां। सभिनीनि खां वॾी सलाह जेका असां ॿिन्हिनि ॾींदासीं, सवालनि जो जवाबु आहे कि हाणे देव ऐं मां ॿुधायां पिया कि नंढी गवाही आहे। हमेशह ॿियनि खे सुधारण जी कोशिशि कोन कयो, पर हमेशह प्रार्थना कयो, उन सां गॾु रहो, उन जी तकलीफ़ुनि में पंहिंजे जीवन में उहो निपटण जी कोशिशि कयो। हैरानी थींदव तव्हां कीअं कयो। त इहो जेको आवाज़ु आहे इहो प्रभुअ जो आहे तव्हांजे लाइ। असल में कमु करण जे लाइ पंहिंजे जीवन में तव्हां इहो कयो। हमेशह जंहिंमहिल तव्हां इहो सभु कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी कि उहो छा आहे ऐं संपर्क करण में मुश्किल छो थींदी आहे। देव ऐं मां ॾिसो बचपन में ऐं प्रभु खोड़ वक़्त ताईं मूंखे ॾेखारियो कि मां बचपन में ठुकराई वई हुयमि ऐं जॾहिं देव ऐं मुंहिंजी सलाह सां कोन थी, इन करे मूंखे ठुकरायो वियो सम्झियो। पर मुंहिंजे सां इहे सहमत थी ऐं मुंहिंजे मथां उहो काबू कयईं कि जंहिंजी दफ़ा असां इहो कयो, जाम दफ़ा असां इहो न कंदासीं। मुंहिंजो मतिलबु आहे कि असल में जॾहिं असांखे ख़बर पई कहिड़ी तकलीफ़ हुई, कहिड़ो ग़लति वक़्तु हुयो, सही वक़्तु आहे, मुंहिंजो मतिलबु आहे इहो। पर देव ऐं तव्हां पाण जाम मज़ो कंदा आहियो। मुंहिंजो मतिलबु आहे तव्हांजो गॾु रहणु अहिड़ो ॼण त कोई कॉमेडी शो आहे। खिले चेहरे वांगुरु कोन हो। मुंहिंजो बि इहो ई चवणु आहे त प्रभुअ में उमेद रखणु शादीअ जे बारे में उहो प्रोत्साहित करण लाइ आहे। खोड़ सारे माण्हू आहिनि जेके खोड़ सारी शादीशुदा जोड़ा आहिनि, अहिड़ा माण्हू जंहिंजा उहो प्रश्न आहिनि कि उहो छा कनि, कीअं सम्मान कनि हिक ॿिए जो, ऐं वेही करे पुछणु घुरिजे त असांखे छा करणु खपे ऐं सफलता ठहण लाइ। मुंहिंजो घोट रिटायर थियण वारो आहे ऐं असां जाम वक़्त ताईं गॾु हुयासीं ऐं हाणे 24 कलाक छा कंदासीं। ख़ैर वधीक प्रार्थना सां गॾु हुननि खे हिकु रिश्ते जो निर्माण शुरू करणु खपे। असल में उन जे लाइ सुठो बि कोन थींदो। हफ़्ते जा 7 ॾींहं 24 कलाक देव ऐं मां कमु कंदा आहियूं ऐं सालनि ताईं कयो, ऐं इन करे हमेशह गॾु बि सफ़र कंदा आहियूं। इन करे असांजो उद्देश्य आहे कुझु ॿिया कमु कयो जंहिं महिल अकेला वक़्तु न गुज़ारणो पए। जाम दफ़ा मां हिकु नंढी यात्रा ते वेंदी आहियां।
8-9 ॾींहंनि जे लाइ बिल्कुलु अकेली। ऐं जाम दफ़ा मां इहो कंदी आहियां, अध्ययन या प्रार्थना कंदी आहियां। उहे हमेशह मूंखे आज़ादी ॾींदा आहिनि। उहे पंहिंजे दोस्तनि सां गॾु गोल्फ खेॾणु वेंदा आहिनि। इन करे ख़ासि करे अगरि तव्हां हिक ॿिए सां गॾु वक़्तु गुज़ारींदा, मुंहिंजी सलाह ॿुधो ऐं तव्हांखे इहो सम्झणो आहे कि नओं मोड़ आयो आहे। प्रार्थना कयो हुन जे लाइ प्रार्थना कयो। दोस्त जे बग़ैर नथा रही सघो, ईअं न आहे। तव्हांखे इन में तकलीफ़ ईंदव, धीरे धीरे करे तव्हांजा दरवाज़ा खुली वेंदव, पर विश्वास कयो उहो तव्हांखे सिखणु मिलंदो ऐं सिखी करे तव्हां अॻियां वधी सघंदव। इन तरीक़े सां चवंदव पहिरीं छो न कयो। बिल्कुलु, शायदि उहो हिकु नए उत्साहजनक जीवन में प्रवेश कनि। हा बिल्कुलु, इन जे रस्तनि में शायदि कुझु रुकावटूं मां मञां अचनि। थी पई, मां मञां थी पई। ठीकु आहे, इहो सवाल आयो आहे शिकागो इलिनॉय सां। अगरि तव्हां शादीशुदा आहियो, तव्हांजो कोई उधार नथो थिए जंहिंसां मसीह जो वर्ताव नथो थी सघे, मूंखे छा करणु खपे? उते टिकल रहां या न उन शादीअ में? ख़ैर, मां उनखे इहो कोन चवण वारी आहियां कि उनखे शादी करणु खपे या न। बाइबल जे हिसाब सां असांखे पंहिंजे मुड़ुसनि खे साम्हूं करणु खपे उन जे नज़र में, प्रभु जे नज़र में। प्रभु जी नज़र में जीअं सही हुजे, प्रभु जी नज़र में। इन करे कॾहिं बि कंहिंखे बि पाण सां पाप करण जी मजबूरी न ॾियो ऐं उहा इच्छा हमेशह तव्हांजी आहे। मूंखे विश्वास कोन्हे कि इहो सही आहे, मां इहो करण वारी न आहियां। ऐं अगरि उहो ॿियो माण्हू तॾहिं बि शांतीअ खां नथो रहे ऐं कुझु करण जो फ़ैसिलो थो करे, शादीअ में टिकणु खपे। जे बजाए तव्हांखे इहा इच्छा आहे पर तव्हां टिकण जी कोशिशि कंदव ऐं इन जो इस्तेमालु कंदव इन मिसाल सां कि तव्हांखे गवाही ॾियणी पए ऐं तव्हां उहो प्यारु कंदा आहियो पर तव्हां उते नथा रही सघो, तव्हांजो रिश्तो न वेंदो। वाह, सुठी सलाह आहे। ॾिसंदा रहो, जॾहिं असां मोटी ईंदासीं हिकु जोड़े जी प्रोत्साहित करण वारी कहाणी ॿुधंदव, सोचंदव कि रिश्ता कीअं टिकनि। वरी हिकु दफ़ो स्वागत आहे। असां सभिनीनि खे शादी जी तकलीफ़ुनि जो तजुर्बो हूंदो आहे वक़्तु वक़्तु ते, पर विश्वासघात गहरे धकनि खां हिकु हूंदो आहे ऐं खोड़ सारी शादियूं टुटंदियूं आहिनि। पेश आहे हिकु जोड़े जी आखाणी, प्रभु जी नज़र में उहो छा थियो ऐं कीअं हासिल कयईं। मां शादी करे ख़ुशि कोन हुयसि। इहा साफ़ ॻाल्हि हुई त कोई परेशानी हुई असां ॿिन्हिनि जे विच में, जेको हुयो। पर मां उन महिल ॿी काई वजह ॻोल्हियां पई ऐं शत्रु सचपच उन मूंखे ॿिए कंहिं ते दिलचस्पी ॾियणु लॻो हो उन ॻाल्हि ते। मां उन ते विश्वास कोन पियो करणु चाहियां, पर कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं। मुंहिंजो मतिलबु उहो कुझु कमु करण जे लाइ वेंदी हुई ऐं उहो हमेशह हुते हूंदो, हिन करे मूंखे थोरो शक थियणु लॻो हो। पर तॾहिं बि मां कोन सम्झियो कि मूंखे हुनजो मथां विश्वास करणु खपे। जॾहिं डेबी स्कॉट खे प्रेम जे बारे में ॿुधायो हुई तॾहिं हुनखे दुख थियो। उहो पंहिंजे घर खे छॾे करणु मना कयईं। उहे गॾु ई रहंदा हुया पर अलॻि अलॻि 7 सालनि ताईं जीवन गुज़ारियो। असां न अलॻि थियासीं, तलाक न वरितोसीं, छो त उहो वक़्तु हो, उहो असांजो पुट जो नंढो ट्रेवर सभिनीनि खां ख़ासि हो ऐं मुंहिंजो सभिनीनि खां ख़ासि मक़सदु इहो हो कि मां छड़ो हर हफ़्ते जे आख़िर में मिलण वारो पीउ कोन ठहंदुमि। त असां आख़िर में आपसी भागीदारी करे वरितीसीं ऐं असां ॿई कमु कंदा हुयासीं। घर हलाइण लाइ ॿिन्हिनि जो योगदान हुयो ऐं बिल्कुलु असां मिली करे पुट जी देखभाल कई, कमु कंदा हुयासीं जेको हिकु परिवार कंदो आहे। फ़र्क़ु छड़ो एतिरो हुयो। उन 7 सालनि जे दौरान प्रेम संबंध हलंदो रहियो ऐं हुन खां पोइ कुझु मटिजी वियो। डेबी जी टिनि सभिनीनि खां पकी साहेड़ियुनि जी जीवन खे दुखदाई घटना प्रभावित कई ऐं उन जे लाइ प्रोत्साहित कयो कि उहो पंहिंजे जीवन में मूल्य कनि उन ॻाल्हि ते ऐं प्रेम संबंध खे। मां हाणे बि इन में बदिलाव आणे थी सघां जीअं असांजो परिवार हमेशह अलॻि अलॻि न रहे। जॾहिं डेबी मूंखे चयो कि उहा असांजी शादी खे कामयाबु ठाहिण जी कोशिशि करणु थी चाहे, मुंहिंजी पहिरीं प्रतिक्रिया हुई, ओह अच्छा, त तूं मज़ाक थी करें? एतिरे वक़्त खां पोइ हिन जी वजह छा आहे? मूंखे ॿुधाए, तुंहिंजो इरादो छा आहे? उन वक़्तु हालत ॾाढी ख़राबु हुई। मां इहो चवंदसि, उहो ॾाढी तकलीफ़ ॾियण वारी हुई। मां पंहिंजे घोट जो उहो रूप कॾहिं कोन ॾिठो जॾहिं मुंहिंजो प्रेम संबंध हो। मुंहिंजे अंदरि सच में ॾाढी नाराज़गी हुई ऐं मूंखे छड़ो इहो सुवालु पियो अचे कि इहा शायदि मूंखे ॿीहर हिन करे उमेदु ॾींदी पई आहे कि जीअं मूंखे ॿीहर निराश करे सघे। कुझु वक़्त खां पोइ डेबी उनखे ॿुधाईं कि उनखे शादी खे कामयाबु ठाहिणो आहे। स्कॉट बि उनखे बदिले में ॾियण लाइ उन ॿिए माईअ सां संबंध ठाहे छॾियो हो। हा, मां बिल्कुलु उहो ई कयो। भले उहो करणु ॾिसो, मां हिते वेही करे चई थो सघां कि भले उहो सही हो या ग़लति, पर उहो ग़लति हो। ख़बर अथव, मां उन खे उनखां वधीक सूर ॾिनो जेतिरो उन मूंखे ॾिनो हो।
शत्रुता ऐं ठुकराए वञण जी भावना अहिड़ी वधी वई कि डेबी हिकु वकील सां मिलण वई। इन दौरान उन जी हिकु नई साहेड़ी ठही जेका मसीहा हुई। उन डेबीअ खे प्रोत्साहित कई पंहिंजी शादीअ जे लाइ। ख़बर अथव, उन चई, प्रभु नथा चाहिनि कि तव्हां सभु इहो कयो। शादीअ जे पक्ष में आहिनि। अगरि तव्हां शादीअ में थकियल रहंदव तव्हांजी मदद कंदा। असल में प्रभु सुञाणे वरितईं ऐं उन विश्वास कई कि उन सां गॾु कुझु आहे ऐं उहा संबंध खे कोन सुञाणींदी हुयसि। मूंखे ख़बर कोन्हे कि मां उन सां हर रोज़ु संबंध ठाहिण लाइ छा पई कयां। मां हिकु पादरी सां मिलण वियमि। मूंखे ज़रूरी कोन्हे तुंहिंजो घोटु तुंहिंजी बि कोई चाहे त सको हिनखे। उन्हनि मूंखे उमेद ॾिनी। हिन करे मूंखे सेखारणु शुरू कयो कि प्रभु कुझु वाइदा कनि था। जॾहिं मां इहो ॿुधो मुंहिंजे लाइ जीवन मटी वियो। मां सोचियो उन वाइदो कयो आहे, मूंखे उहो मिली थो सघे मुंहिंजे लाइ। इन करे मां पाण सां लागू कयो ऐं शुरू कयो प्रभु जे वचन सां। डेबी खे शायदि उन वक़्तु ख़बर कोन हुई, पर तंहिंमहिल ई स्कॉट चङाई ऐं माफ़ी ॾियण जो सफ़र शुरू करे छॾियो, जंहिंखे पूरो करणु 2.5 साल लॻी विया। हर रोज़ु करण वारी क्रिया हुई ऐं स्कॉच जी शत्रुता जो सामनो कंदी हुई, ढेर सारी। उहो ॾाढो सुठो बर्ताव पई करे जंहिं मूं ते गहरो असरु कयो। मां सोचियो छो न मां बि कोशिशि कयां। 7 साल गुज़री चुका आहिनि, असांखे अलॻि थियूं हाणे 1 साल खां ॾाढी सुठी ठही वई आहे। 2009 में उन पंहिंजी शादीअ जी वरी कसम वरितईं। उन ॾींहुं उन्हनि जी शादी जी सालगिरह हुई 20। ऐं जॾहिं इन दफ़े असां शादी कईसीं, असां प्रभुअ खे पहिरें जॻहि ॾींदासीं ऐं हिक ॿिए जे बारे में सोचींदासीं। पर माफ़ी जो हिकु आख़िरी कमु बाक़ी हो जेके हाणे बि करणु ज़रूरी हो, ॻाल्हि खे चरित्रता ख़तमु करण जे लाइ। मां टीवी ते हिन सां माफ़ी घुरण वारो आहियां। मां शायदि कॾहिं बि माफ़ी कोन घुरी हुई हुन कमनि जे लाइ जेके मां कया हुया। जीअं मुंहिंजो प्रेम संबंध, मां हुनखां माफ़ी घुरण वारो आहियां ऐं मां चाहींदो आहियां कि उहा सम्झी वठे कि मां शर्मिंदो आहियां कि मूंखे कमज़ोर कोन थियणु घुरिजे हा। मां में वधीक मर्दानगी हुजणु खपे हा ऐं मूंखे उहे कमु करणु खपनि हा जेके मुंहिंजे लाइ करणु ज़रूरी हुआ। असांखे गॾु रहण जे लाइ माफ़ी घुरणु ज़रूरी आहे। डेबी, मूंखे माफ़ु कजांइ। मूंखे बि माफ़ कयो। प्रभु हर शइ लाइ भलो कंदा आहिनि, हर शइ लाइ। इन करे असां सां कयल हर ग़लति फ़ैसिलो उहो ज़िंदगीअ में भलो कंदा आहिनि। हमेशह उहो सभु सुठो कंदा आहिनि। प्रभु असांखे उहो सभु ॾींदा आहिनि। ऐं हाणे बि वक़्तु ख़तमु न थियो आहे माफ़ी घुरण जे लाइ ऐं हुनखे क़बूलु करण जे लाइ। वाह 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 वाह, इहा ॾाढी जाम प्रभावित शक्तिशाली करण हो। वारी हुई, हैरान करण वारी थींदी हा। आहे जॾहिं असां इहो सोचींदा आहियूं। माण्हू तयारु हूंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि मूंखे माफ़ु कयो, तयारु हूंदा आहिनि ऐं ज़िमेदारी खणण लाइ। उहो ॾाढा माहिर हूंदा आहिनि, हमेशह ॿिए जे मथां हर ॻाल्हि जो लॻाव ॾींदो आहे ऐं हमेशह सही ॾेखारींदा आहिनि। हिकु ॻाल्हि मां देव सां सिखी आहे, उहो मदद कंदा आहिनि सलाहनि में। जेकी सलाह ॾींदा आहिनि उहो हमेशह अॻियां कमु ईंदी आहे। आख़िर में जॾहिं असांखे इहो चवणो पए कि असां सोचींदा आहियूं कि असां कहिड़ी ग़लति कई आहे, उहा ग़लती असांजे मथां ईंदी आहे। प्रभु असां सां घटि में घटि एतिरो पुछनि कि कहिड़ी बि ॻाल्हि हुई उनजो ज़िमेदार मां हुयसि, पर मां तकलीफ़ में न कंदसि, हाणे मुंहिंजी मदद कयो। इहो सुठो आहे। जॾहिं असां सभु हे चवण जे क़ाबिल हूंदा आहियूं, मां शर्मिंदा आहियां, छा मूंखे माफ़ कंदव? सच में अहिड़ी ॻाल्हियूं मटिजी वेंदियूं आहिनि जेकी लॻंदियूं आहिनि ॾाढी निराशाजनक हुयूं, जंहिंजे बारे में प्रभु असांखे कुझु करे था सघनि। मां हिकु ॾींहुं पढ़ा पई पंहिंजा कुझु नोट्स पंहिंजा हिकु पुराणी शिक्षा मां हुन में लिखियो हो, क्षमादान ही हिकु सुठी शुरूआति थींदी आहे। मां सोचियो इहो बिल्कुलु सच आहे। शुरूआति थींदी आहे, प्रभु जी माफ़ी स्वीकार करणु शुरू थींदो आहे ऐं असांजी चङाईअ जो ऐं उन जे असांजे विच में माफ़ करण जो, उहो क़बूलु करण जो, ऐं उन खां शुरूआति थींदी हर शइ जी। हा, असां हिकु सवाल जे बारे में चर्चा कयो हो। मुंहिंजे वीचार सां उन जे लाइ जवाब बि ठीकु रहंदो। अक्सर असां सम्झंदा आहियूं कि जंहिंमहिल असां सभिनीनि तरीक़नि सां छा कयूं,
पंहिंजे रिश्ते ते मुश्किल ॻाल्हि पइजी वेंदी आहे त असां पुछणो आहे कि असां सभिनीनि खे मुक्त घर चाहींदा आहियूं ऐं इन करे घोट सां गॾु इहो वर्ताव करणु लॻंदा आहियूं। मुंहिंजो घोटु बिल्कुलु हीअं कंदो हो, मुंहिंजी बुराई करण जो मौक़ो मिलंदो हुयसि ऐं अधिकार जवाबु कोन ॾींदो हुयसि। मां विनम्र ठही करे कोशिशि कयां पई ऐं मूंखे ख़बर कोन हुई ऐं जॉइस जे हिसाब सां इहा ताक़त आहे जंहिंजे मथां कयो उहो दॿो घर में शांती रखण वारो। इन में संतुलन कीअं ठहे? छो त तव्हांखे यादि आहे देव जी गवाही। मूंखे उमेद आहे कि इहा सवाल मुकरण वारी माई प्रोग्राम जो पहिरियों भाग ॾिठो हूंदो, जिते देव चए थो हिकु वक़्तु आयो जॾहिं असां पवित्र आत्मा में सम्झी वियासीं त ऐं मूंखे सच में विश्वास आहे असांजे जीवन में मौक़ा आया हुया जॾहिं विरोध करणु सही कोन हूंदो आहे ऐं असांखे शायदि उन जे लाइ तयारु कोन हूंदा आहियूं, पर हिकु ॾींहुं जॾहिं प्रभु चवंदा आहिनि त उहो वक़्तु अची वियो आहे, छो त उहो वक़्तु ईंदो ई आहे पंहिंजे जीवन में। तव्हां उहो सिखो बिना गुस्से करे। हा बिल्कुलु बिल्कुलु गुस्सो करे न, पर अगरि कंहिंखे करणु ॾियणु पंहिंजे बेइज़ती ख़राबु वर्ताव आहे ॾाढे लंबे वक़्त जे लाइ, हा उन में योगदान ॾियणु वांगुरु आहे, उन में उनखे मदद कोन मिलंदी। मुंहिंजे ख़्याल सां उहो हुन खां परे रही थी सघे, उहो हो करे थी सघे जेको देव कंदो हो। उहो शांति रहंदो हो, ख़ुशि रहंदो हो, पर जॾहिं उहो मुंहिंजे मथां विरोध कंदो, मुंहिंजो विरोध करणु जारी थी वेंदो, जेको जाम ॾुखियो हूंदो मुंहिंजे शरीर जे लाइ। जेसि ताईं असां कंहिंसां गॾु ॻाल्हि ॿोल कयूं, मुंहिंजी इहा सलाह ॾींदसि कि हुनखे महसूसु थींदो कि विरोध करण सां वक़्तु पंहिंजे घोट सां कुझु ॻाल्हाए। मां अहिड़े सालनि में इहो ई सिखियो आहे ऐं मां हिन करे तव्हांखे सचपचु चवां, घर में झगड़ो न कयो, मिटाए छॾियो उन झगड़े खे ऐं सम्झी वठो कंहिंजी कीअं मदद कबी आहे ऐं कोन थी नंढो महसूसु कोन कयो, उन जे लाइ महत्वपूर्ण सम्झो, बेकार महसूसु न कयो। सचपचु मां विश्वास कोन थी कयां कि प्रभु छा था चाहिनि, त मां चवां थी शुरू कयो उहा ॻाल्हि जेकी तव्हांखे खपे ऐं जंहिंजे करे तव्हां उहो वर्ताव न कंदव, ऐं विरोध न कयो कंहिंसां बि गॾु, ख़ुशि रहो। तव्हांखे जेको खपे ऐं तव्हां उहो कयो जेको सुठो लॻंदो आहे। देव हमेशह इहो ई चवंदो आहे, उहो कयो जेको तव्हांखे सुठो लॻे। तव्हां हमेशह ख़ुशि रही सघंदा आहियो विरोध खां बिना, उनजो शरीर शांति थिए। तंहिं वक़्तु तव्हांखे बहस कोन करणु खपे, छो त अगरि पहिरीं खां ई उन जे बारे में परेशान हूंदो आहे, जेको तव्हांखे उनखे चयो हूंदो आहे, बहस करण सां उहा ॻाल्हि करे थी सघे ऐं सभिनीनि खे सुठो थींदो आहे कि तव्हां उहो चवंदव कि तव्हां ॾिसो आहे त तव्हांखे छा करिणो आहे। ऐं ख़बर अथव, मूंखे दुख आहे, तव्हां ॾिठी आहे मुंहिंजी कहिड़ी हालत हुई। तव्हांजे ख़्याल सां महान सिखनि मां हिकु कहिड़ी सिखिया जेको दर्शकनि खे ॿुधाईंदव तव्हां? मूंखे सच में विश्वास आहे कि सभिनीनि खां महान जेका मां सिखी आहे, जेकी माण्हुनि जी मदद कंदो। मां हिकु ॿ ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहियां थी तव्हांखे। सचपचु शादीअ जे लाइ ॾाढो सवलो थींदो आहे बेइज़ती करणु, चिड़चिड़ो थियणु, बदतमीज़ी करणु उन माण्हू सां जेको तव्हां सां गॾु घर में रहंदो आहे। मूंखे यादि आहे प्रभु मुंहिंजे दिलि में अची चयो, अगरि तूं पंहिंजे घोट खे ओतिरी इज़त ॾींदी आहे जीअं तूं पेस्टर खे ॾींदी आहे, तुंहिंजी शादीशुदा ज़िंदगी पहिरें खां सुठी थी वेंदी। इहा सालनि ताईं ॻाल्हि कई। मूंखे छड़ो हिकु ॻाल्हि चवणी आहे, जीअं तूं पुछियो अथई। मां तव्हांखे ॿ थी चवां। हिकु ॻाल्हि मां इहो चवणु चाहियां थी कि असांखे माण्हुनि खे क़बूलु करणु सिखणो आहे। जेके बि उहे आहिनि उन्हनि खे उहो ठाहिण जी कोशिशि कोन करणु खपे जेके हुननि खे ख़बर कोन्हे ठहणु। ख़बर अथव, मूंखे देव जो चवणु यादि आहे, केतिरो गुस्सो ईंदो अथई तोखे हमेशह, ऐं मुंहिंजी तरफ़ ॾिसणु ऐं चइणु तूं ख़ैरु, छो त मां हुजां त शर्त लॻाए वटि उहो कोन थी सघियां। मां सोचियो इहो बिल्कुलु सच आहे। प्रभु मूंखे ॾिठो ऐं उहो सॼो पुरुष आहे ऐं देव बिल्कुलु बि डबू कोन को, उहो ख़ुशि रहणु चाहे थो। उहो मुंहिंजो मतिलबु आहे मर्दनि में मर्द आहे, पर उहो हमेशह उहो कंदो आहे, पर उनजो व्यक्तिगत अहिड़ो आक्रामक आहे कि जेतिरो उनखे मज़ो ईंदो उहो ख़ुशि रहण जी कोशिशि कंदो, उहो हमेशह उहो ई कमु कंदो। ऐं त उहो ख़ुशि आहे, मां ख़ुशि आहियां, असां हिक ॿिए सां प्यारु कंदा आहियूं, देव मुंहिंजो लाइ सभु कुझु आहे ऐं सुठा संबंध आहिनि ऐं खोड़ सारी ॻाल्हियूं जंहिंजे करे विरंदा हुआसीं ऐं ॻाल्हियूं असांखे ॿाराणियूं लॻंदियूं आहिनि। हाणे हैरानियूं थींदियूं आहिनि कि असां हिमत कोन हारी हुई। ऐं अगरि असां हिकु मोड़ ते ईंदा आहियूं, प्रभु असांखे मिलायो आहे, छो त असां वटि कुझु आहे जंहिंजी ज़रूरत असां वटि हुई ऐं असां उनखे तव्हांजी ज़रूरत आहे, तव्हां पाण उनखे जोड़ियो आहे, कोशिशि कई आहे, जंहिंजे करे तव्हां पाण में ठहिजी पिया आहियो। माण्हुनि खे उहो मां ॿुधाइणु चाहियां थी, जेको बि पाप कंदो
उनजो बदिलाउ ईअं ई थींदो जंहिंजे करे उहो स्वीकार कंदा ऐं तव्हांखे ख़बर पए कि तव्हां छा था कयो ऐं पोइ तव्हांखे ख़बर पवंदी कि कहिड़ो क़दम खणणो आहे। तव्हांजो उहो पहिरियों क़दम हूंदो, उहो जेको कठिन न हूंदो आहे, पर तव्हांखे इहो करण जी कोशिशि करणु खपे कि तव्हांखे छा खपे, पर तव्हांखे करिणो पवंदो अगरि तव्हांखे उहो खपे त। मूंखे विश्वास आहे प्रभु सचपच कमु करणु शुरू कंदा, माण्हुनि जे दिलनि ते उहो कमु कंदा। मूंखे बि। जंहिंजे बारे में असां ॻाल्हायूं पिया अॼु शायदि असां कुझु रिश्तनि खे सच में बदिले सघूं था। मूंखे हिकु ॻाल्हि ख़बर आहे, त्याग करणु ॾाढो सवलो आहे, कोई बि करे सघे थो। हा, तव्हां पंहिंजे जीवन में प्रभु जी ताक़त खे सुञाणो, उनखे ख़बर आहे, उहो तव्हांजे लाइ तव्हांखे उहो प्रोत्साहित कंदो। पढ़णु खपे, पढ़णु खपे, पढ़णु खपे। मुंहिंजे वीचार सां इहे तव्हांखे प्यार जे उन डगर ते रखंदव हमेशा। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।